नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त म्यूनसिपल कमेटी घोटकी जे मुलाज़िमनि पारां 12 महीने खां पगारूं न मिलण ख़िलाफ़ म्यूनसिपल कमेटी जे मुलाज़िमनि जो मासूम ॿारनि समेत इफ्तिकार कलोड़ो, मोहम्मद हनीफ कोराई, नदीम वाजिद खावड़ समेत ॿिनि मुलाज़िमनि प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो दाहींदे चयो आहे त असां 8 सालनि खां ईमानदारी सां ड्यूटी करे रहिया आहियूं। असां जूं 12 महीने खां पगारूं बंदि करे फाका कशी ते मजबूर कयो वियो आहे। असां सूबाई वज़ीर इकरामुल्लाह धारेजो MNA मोहम्मद बख्श खान मेहर समेत PP अॻुवाण वटि पाक किताब खणी वियासीं। हिननि असांखे कूड़ा दिलासा ॾियण खां सवाइ कुझु बि नाहे ॾिनो। माहे रमज़ान जे भलारे महीने में पैसा न हुजण करे सख़्त परेशान आहियूं। मथां ईद अची रही आहे। असां पगार न मिलण जे करे हिन साल बि ख़रीदारी न करे सघिया आहियूं। कुझु ॾींहं पहिरीं असां ताज़ो PP में शमूलियत कंदड़ अहमद अली खान मेहर जी रिहाइशगाह ते एहतिजाज कयो। असांखे ॿियनि सियासतदाननि वांगुरु कुझु बि ॾींहं अंदरि पगार ॾियण जी ख़ातिरी कराए, पर पगार न कराई। असां 15 रोज़े ते अॻूणे वज़ीर आला सिंध अली मोहम्मद मेहर जी वरसी जे मौक़े ते घोटकी खां खानगढ़ ताईं पैदल मार्च करे एहतिजाज रिकॉर्ड कराईंदासीं। एहतिजाज कंदड़ मुलाज़िमनि PP क़यादत समेत वसवारनि खे अपील कई त असांजूं पगारूं जारी करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।